हाँ अल्लाह जी बेनियाजी खां डिजो ओ मुसलमान छा ज़ुल्मन जी बाजार गरम थी चुकी आ मस्जिदूं वैरान पियूं आहिनि खुदा जो खौफ निकिरी वियो निमाज पढ़ण जे लाइ मुसलमान तैयार न आहे जो हिकिड़ी निमाज ॼाणी वाणी छॾे उन खे 640 साल जहन्नम जे खूरे में ॿारियो वेंदो केतिरियूं निमाज़ूं छॾियूं अथई केतिरा ख़ुदा जा फर्ज़ कज़ा कया अथई ओ दा ओ मुसलमान भाउ अबे अम्मा सां केॾियूं तो उकूबतूं करी क़ुरान फरमाए थो उफ़ वला तनहरुमा पीउ माउ खे उफ़ बि न चओ झिड़कियो न बि न पर तूं अबे जे मथां उलरूं कयूं थो वञी हिकिड़ो माण्हू आयो पुठाड़ा हीअं खोले ॾेखारी कुहाड़ी जा गन ठहिया पिया हुजनिसि अबा कंहिं चोरनि मारियो अथई धाड़ेलनि पुरियो अथई छा थियो आहे चए 4 पुट अथमि चइनी गॾिजी मूंखे कुहाड़ियुनि जा गन हया पुट पंहिंजा छो मारियो अथमि ॾोह तुंहिंजो कहिड़ो चए खंघी थो खंघारा थो कढी घर तो असांजो ख़राबु करी न मुंहिंजो भला बीमार आहियां खंघ आहे त मुंहिंजी दवा करायो चए दवा करायूं पैसा असांखे कौड़ा आहिनि छा जो तूं कुराड़े ढूंढ जी दवा करायूं कहिड़ो तूं हाणे चङो भलो थी असांखे हर काए ॾींदे अरे हे अबे जी इज़त कई हाँ हे अमड़ जो एहतराम करण जो इहो हुकुम आहे जेको तूं अॼु करे रहियो आहीं ओ मुजादा मदीने वारे साईं फरमायो त अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत अमड़ियुनि जे पेरनि जे हेठों बेहश्त किथे थो ॻोल्ही अम्मा जे पेरनि जे हेठां जन्नत अथई अल अब औसत अबवाबुल जन्नत पीउ बेहश्त जो विचों दरवाज़ो आहे जे पीउ खे राज़ी कई त जन्नत जो विचों दर तुंहिंजे लाइ खुली वियो ॻाल्हि सम्झो था हाँ ज़ुल्म न कर गरीबन जा हक़ न खा दुकान ते फुरलुट न कर गरीबन मिस्कीनन जा लेखन में चोखन में घंटियूं न हण अल्लाह वटि हिसाब थियणो आहे जे ज़मींदार आहीं त हारियुनि जो हक़ न खा जे हारी आहीं त चोरी चोरी ज़मींदार जा अन्न जा दाणो न लिकाए दाणे दाणे जो बि क़यामत जे ॾियारे पुछाणो थींदुई हाँ ओ मुजादा हलाल रोज़ी खा पंहिंजे बच्चन खे हलाल खाराए हलाल जंहिंजे पेट में ईंदो उन जे बच्चे जी अख में हया पैदा थींदो फर्मा बरदारी पैदा थींदी जंहिं बच्चे खे हलाल रोज़ी खाराईंदे मुंहिंजा दोस्तो अल्लाह वारनि जे आस्थाननि ते वञी त अदब सां वञ सोने सैयद सखी दातार रहमतुल्लाह अलैह जे बारगाह में वञी त बाअदब थी वञ बेअदबी न कर अल्लाह जे वलीअनि जे दरवाज़े ते वञी परावा नंग न निहार बेहयाई जी नज़र न कर अरे वली ज़िंदा आहिनि वलीअनि खे पंहिंजे मथां शाहिद न बणाए पंहिंजे गुनाह ते हाँ